ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदा हलूं। खानपुरमहर मां खानपुरमहर ॻोठ आलिम खान गॾाणी में घिटी जे मामले तां गॾाणी बिरादरी जे 2 धुरियुनि में जहिड़ो 7 ॼणा ज़ख्मी। जी नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ तव्हांखे खानपुरमहर मां आगाह कयूं था त ॻोठ आलिम खान गॾाणी में घिटी जे मामले तां गॾाणी जे बिरादरी जे 2 धुरियुनि में जहिड़ो 7 ॼणा ज़ख्मी। नाज़रीन, तव्हांखे अफ़सोसनाक ख़बर खानपुरमहर मां आगाह कयूं पिया त खानपुरमहर ॻोठ आलिम खान गॾाणी में घिटी जे मामले तां गॾाणी बिरादरी जे 2 धुरियुनि में जहिड़ो 7 ॼणा ज़ख्मी। इन बारे वधीक तफ़सील मालूम कंदासीं खानपुरमहर मां रिपोर्टर नवाब अली निराणी। जी नवाब। जी रोशन है, असां खानपुरमहर मां नाज़रीन ख़बरदार आहियूं त खानपुरमहर वेझो ॻोठ आलम खान गॾाणी में घटी जे मामले तां गॾाणी बिरादरी जे 2 धुरियुनि में जहिड़ो लठिन ऐं कौड़नि जो आवाज़दान इस्तेमाल 1 धुर जा 7 ॼणा रतो रत अस्पताल दाख़िल। खानपुरमहर वेझो ॻोठ आलम खान गॾाणी में घटी जे मामले तां गॾाणी बिरादरी जे 2 धुरियुनि में जहिड़ो थी पियो, जंहिंमें 2 धुरियुनि तरफ़ां हिक ॿिए मथां लठिन कौड़नि ऐं सिरोटनि जो आवाज़दान इस्तेमाल कयो वियो, जंहिं जे नतीजे में 1 धुर जा 7 ॼणा बख्शली, जमील, रज़ाक, नदीम, ख़ालिद, फिदा हुसैन, रायब अली ज़ख्मी थी पिया, जॾहिं त जहिड़े दौरान इलाइक़ो जंग जो मैदान बणिजी वियो, हर तरफ़ किहाड़ बणिजी विया। होॾां अहिड़ो इतला मिलण ते खानपुरमहर पुलिस वाक़े वारे पहुती त 2 धुरियुनि जा जवाबदार फरार थी विया। बाद में वारसनि तोड़े पुलिस ज़ख्मियुनि खे खानपुरमहर जे शेख हमदान बिन अस्पताल पहुचायो। खानपुरमहर जे शेख हमदान बिन मोहम्मद अस्पताल में ज़ख्मियुनि जे वारसनि शाल गॾाणी ॿुधायो त मुंहिंजो पुटु घटी मां पंहिंजे घर ॿाहिरां बीठो हो त जवाबदार फरीद, दीदार, एहसान गॾाणी ऐं 2 हमलो करे खेसि ज़ख़्मी करे असांजे घरनि में घिड़ी आया ऐं हमलो करे असांजे 7 ॼणनि खे ज़ख़्मी करे विधो आहे। ॿिए तरफ़ खानपुरमहर थाणे जे आख़िरी इतलाह ताईं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। जी लाइक कयो असांजे वीडियो खे, वधीक मालूमात जे लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे, बेल आइकन ते क्लिक कयो त जीअं ईंदड़ वीडियोस अव्हां ताईं वक़्त सर पहुची सघनि।